सुप्रीम कोर्ट फैज़ाबाद धरणे बाबत हुकूमती फैक्ट फाइंडिंग कमेटी रद्द करे छॾी। ज़िम्मेवारनि जे तयन लाइ इंक्वायरी कमीशन जोड़ण जी तजवीज़। अबसार आलम जे हल्फी बयान ते पेमरा चेयरमैन फौरी तलब। चीफ जस्टिस कासिफ फाइज़ी सां जो चवणु आहे त फैज़ाबाद धरणो हिकु लैंडमार्क फ़ैसिलो हो। अबसार आलम बचाव वारी वज़ारत जे मुलाज़िमनि ते संजीदा इल्ज़ाम आणिया आहिनि। छा केरु कैनेडा वञी विगोड़ पखेड़े वापसि पाकिस्तान अची सघे थो? कैनेडा खां सिख हुजे हिकु शख़्स जे क़त्ल ते वॾे मुल्क सां टकर खाधो इस्लाम अमन जो दीन आहे, उनखे बि बदनाम कयो पियो वञे। गैर कानूनी तौर अंदर पढ़ेन के पाकिस्तान छॾण लाइ मिलियल मोहलत ख़त्म थी वई। क्रैकडाउन शुरू। घर वज़ारत सूबनि खे पढ़ेन जी निकाली जो हुकुमनामो जारी करे छॾियो। गैर कानूनी तौर ते असल पढ़ेन खे मुंतकिल करण लाइ रंजे सभिनी कानून लागू कंदड़ इदारनि खां मदद वरिती वेंदी। कराची पुलिस दरबार इलाइक़े मां चइनि गैर कानूनी तौर ते असल अफ़गाननि खे गिरफ़्तार करे वरितो। गैर कानूनी तौर ते असल पढ़ेन खे कैंप्स में मुंतकिल करण खां पोइ पंहिंजे ॾींहुं वापसि माणियो वेंदो। इसराइल की जारियत में शहीद फ़लस्तीनी जो अंग 8,600 का वधी वियो। 23,000 का मथे ज़ख़्मी। इसराइली फ़ौज पारां हमास कमांडर इब्राहिम बियारी के भी शहीद करण की दावा। जबालिया कैंप ते बमबारी में कई इमारतूं मलबे जो ढेर बणिजी वियूं। अलकदस ऐं तुर्कश अस्पतालनि ते भी हमला। मिस्र जी सरहद ते रफ़ा शहर के निशानो बणायो वियो। सऊदी अरब तरफ़ां पनाहगीर कैंप ते इसराइली हमले की मज़म्मत। सऊदी पढ़ई वज़ारत मूजिब इसराइली इंसानी हक़नि जी मुसलसल भनकड़ी करे रहियो आहे। इंसानी तबाही जा ज़िम्मेवार इसराइल ऐं आलमी बिरादरी आहे। निगरान वज़ीर आज़म पारां जबालिया कैंप ते इसराइली हमले की सख़्त मज़म्मत। अनवारुल हक़ आख़र जो चवणु आहे त इसराइल पारां ग़ज़ा में आम शहरनि खे निशानो बणाइण मज़म्मत जो अमल आहे। गुज़िरियल पनाहगीरनि जी जबालिया कैंप ते छिती बमबारी कई वई। औरतनि ॿारनि तो सवे माण्हू शहीद थी विया। इहो वाक़ियो नज़रअंदाज़ करण जहिड़ो नाहे। पूरी दुनिया इन जो नोटिस वठे जगबंदी लाइ क़रारदाद अदा करे। निगरान सिंध हुकूमत ऐं आलमी बैंक पारां न्यूट्रिशन प्रोग्राम जो दायरो वधाइण ते इतफ़ाक़। निगरान वॾे वज़ीर सां आलमी बैंक जे कंट्री डायरेक्टर जी मुलाक़ात। ॿोॾ मुतासिरनि जी बहाली वारो प्रोग्राम बहितर तरीक़े सां हलाइण जी तारीफ़। जस्टिस रिटायर्ड मक़बूल वाक़े जो चवणु आहे त हू कची आबादियुनि खे सुठी हाउसिंग स्कीमनि में तब्दील करणु चाहिनि था। उन्हनि मंसूबनि में रहंदड़ जे हक़ जो तहफ़्फ़ुज़ पिणु कयो वेंदो। न्यूट्रिशन प्रोग्राम में मावे ॿार जी मुनासिब सार संभाल थी रही आहे। आलमी बैंक जे कंट्री डायरेक्टर जो चवणु आहे त शहरी तरक़ी लाइ आलमी सिंध हुकूमत जी बैंक मदद कंदी। निगरान वफ़ाक़ी हुकूमत जो पेट्रोल ऐं हाई स्पीड डीज़ल जा अघ बरक़रार रखण जो फ़ैसिलो। ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोल ऐं हाई स्पीड डीज़ल जा अघ साॻिया रहंदा। लाइट डीज़ल ₹3.40 ऐं गासलेट ₹3.82 सहांगो। नयूं क़ीमतूं लागू थी वयूं। रानीपुर जी पीरानी हवेली में ज़ाती तशद्दुद जो निशानो बणाए मारियल फातिमा फरोड़ो केस में गिरफ़्तार जवाबदारनि असद शाह, फयाज़ शाह, हिना शाह, इम्तियाज़ मीरानी जो 6 ॾींहनि जो रिमांड पूरो। जवाबदारनि खे अॼु सख़्त सिक्योरिटी में खैरपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वेंदो। नारे वेझो नारा किनाल में ॾाॾियुनि जी ॿेड़ी हूंदी थियण वारो मामिलो। ॿुॾी वियल 6 ॼणनि मां बख़्श अली जो लाश 48 कलाकनि खां पोइ हथ। 5 ॼणनि जो हिन वक़्त ताईं पतो न पइजी सघियो। संदन ॻोल्हा जारी। दादू वेझो पंचमोरी वारे इलाइक़े मां 2 ॾींहं अॻु गुम थियल नीगर रहमानपुर अकबर मलाज जो ख़ुदाबाद शाख मां लाश। ऐं मलीज इलाइक़े शाहनवाज़ कोट में हथियारबंदनि हथां पीसण शख़्स क़त्ल। कांधड़ा घिटी में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में 35 वरीह जो गुल मोहम्मद ख़ासकेली मारिजी वियो। वारसनि जो चवणु आहे त हुननि जी कंहिं सां बि दुश्मनी नाहे। वाक़ियो पुरमज़ाइमत जो नतीजो लॻी रहियो आहे।